नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मिठी में ख़बर ॾींदा हलूं त मिठी में थर ज़िले जे LH20 पारां पोस्टिंग आर्डर न मिलण ख़िलाफ़ कश्मीर चौक ते एहतजाज मुज़ाहरो कयो वियो। इन मौक़े ते एहतजाज कंदड़ लेडी हेल्थ वर्कर सोबिया हाकिम, लीलान रहमत खैरा ऐं ॿियनि दाईंदे चयो त सिहत खाते पारां साल 2018 में थर पारकर ज़िले जे 454 LH20 खे आर्डर ॾिना विया, पर हुन खां पोइ अञा ताईं खेनि पोस्टिंग आर्डर ॾेई ज्वाइनिंग न ॾिनी वई आहे, जंहिं करे LH20 दरबदर ऐं परेशान असां खां पोइ पोलियो मुहिम समेत मुख़्तलिफ़ सिहत खाते जो कमु वरितो पियो वञे, पर का बि हिन जो अजुरो नथो मिले। हिननि चयो आहे त असां बार बार एहतजाज कयो, पर इंतिज़ामिया ऐं सिहत खाते जो इख़्तियारियूं तोड़े मक़ामी चूंडियल नुमाइंदा असांखे कूड़ा दिलासा ॾेई दरबदर करण में पूरा आहिनि। हिननि चयो त असांखे ज्वाइनिंग न मिलण करे असां बुखूं काटण ते मजबूर आहियूं। हिननि चयो त असांखे सिहत खाते जे सूबाई वज़ीर अज़रा पेचियो ॾिना आहिनि, पर हिन जे बावजूदि असांखे किथे बि ज्वाइनिंग न मिली रही आहे। असां परेशान आहियूं। हिननि मुतालबो कयो त असांखे मेरिट ते भर्ती कयो वियो, ऑफर आर्डर पिणु ॾिना विया आहिनि, तंहिं करे फौरन ज्वाइनिंग ॾेई असांखे फाका कशी खां बचाए वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।